नसीबा धीअ ये मोड़ त ॾिस पेटीअ में पिया थी खणी अच सही आहिनि या कुआ कुतरे वियसि। हाँ मां खणी थी अचां। मुंहिंजे अंगण ते मोर लॻी वई बहारी लॻी वई बहारी गुलनि लाथी गुलज़ारी लॻी वई बहारी। अम्मा इन समूरे सामान खे कढण जी हिन वक़्तु भला कहिड़ी ज़रूरत हुई? अबा गच वक़्त खां वठी इहो शादीअ जो सामान पेतीअ में सांढियूं वेठी आहियां। अबा ॾिसी संभारियां पई त किथे का शइ खुटल त कोन्हे। अम्मा सभु शयूं पूरियूं आहिनि पर खुटल आहिनि त आरबी असलम जिन जे बग़ैर काके जुमन जे अंगण ते मोड़ ॿधी वेंदे मूंखे अलाए कीअं पियो लॻे। पुट सभु कुझु ठीकु थी वेंदो। हू ज़िदा आहिनि ऐं हाणे मोटी बि ईंदा। हाणे तूं इहा ॻाल्हि दिलि ते न धार। ख़ुशि थी नच कुॾ ख़ुशियुनि जा ॾींहं कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि। मुंहिंजे अंगण ते मोर लॻी वई बहारी। मुंहिंजे अंगण ते मोर लॻी वई। नसीबा ही तू कुझा थी करी? तोखे मोड़ पई वधां ऐं ॾिसां पई त तूं कीअं पियो लॻी। अरे चरी घोटनि खे मोड़ू भेणियूं न आहिनि ॿधंदियूं, घोटनि खे मोड़ू मामा ॿधंदा आहिनि। अम्मा असांजा मामा आहिनि किथे? नसीबा छल उहो ॾींहुं अचे सॻो मामो न त वेगो मामो ई मिली वञे। इहो सामान वञी हाणे पेतीअ में रख। घर जो कमु रुलियो पियो आहे। अच त उहो कयूं। मुंहिंजे अंगण ते मोर लॻी वई बहारी लॻी वई बहारी गुलनि लाथी गुलज़ारी लॻी वई बहारी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।